पीर वसण भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल रिटायर्ड पुलिस एहलकार ख़ैरपुर जी अस्पताल में फौत थी वियो आहे। अपडेट कयूं पिया रिटायर्ड एहलकार रफ़ीक जोगी 2 ॾींहं अॻु ॻोठ चंगल जोगीअ में हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थी पियो हो। पीर वसण मां अपडेट कयूं पिया जिते फायरिंग में ज़ख़्मी थियल रिटायर्ड पुलिस एहलकार ख़ैरपुर जी अस्पताल में फौत थी वियो आहे। रिटायर्ड एहलकार रफ़ीक जोगी 2 ॾींहं अॻु ॻोठ चंगल जोगी में हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियो हो, जेको ख़ैरपुर जी अस्पताल में फौत थी वियो आहे। पीर वसण मां अपडेट कयूं पिया जिते हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल रिटायर्ड पुलिस एहलकार ख़ैरपुर जी अस्पताल में फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर फयाज़ अली। जी फयाज़ अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सबा पीर वसण भरिसां ॻोठ चुंगल जोगी भरिसां 2 ॾींहं अॻु फुर जी कोशिश कई वई हुई। संदसि मज़ामत करण ते रिटायर पुलिस एहलकार रफ़ीक जोगी ऐं संदसि भाइटियो ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त अॼु हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल रिटायर पुलिस एहलकार रफ़ीक जोगी ज़ख़्मनि जा सूर न संदे सिविल अस्पताल ख़ैरपुर में दम धणी हवाले करे छॾियो। जॾहिं त फोती जो लाश घर पहुचण ते घर अंदरि कोराम मची वियो आहे ऐं माहौल सोगवार थी वियो आहे। जी फयाज़ अली, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हां जी वॾी महिरबानी।